अस्सलाम वालेकुम। सिंध ऑनलाइन स्कूल में अवा शागिर्दनि भलीकार आऊं आहियां अवांजे इल्म कीमिया जो उस्ताद नजफ हैदर मेमण। प्यारा ॿारो, तव्हां बख़ूबी वाक़िफ़ आहियो त असां क्लास 9 इल्म कीमिया जो चैप्टर नंबर 2 पढ़ी रहिया आहियूं ऐं अॼु जेको असां वटि टॉपिक आहे उहो आहे असां वटि मोल। मोल छाखे चवंदासीं? इल्म कीमिया जे अंदरि मोल वारे टॉपिक जी तमामु घणी अहमियत ऐं तमामु घणी जेका असां ज़रूरत आहे जंहिंजी मदद सां खोड़ सारनि प्रॉब्लमनि खे असां हल कंदा आहियूं। मोल जी वस्फ़ जेकॾहिं असां लिखूं त छा थो चए थो त कंहिं बि शइ जो एटमी मायो, मालिक्यूली मायो ऐं फार्मूला मायो खे ग्रामनि में ज़ाहिर करण खे मोल चइबो आहे। यानी कंहिं बि शइ जो जेकॾहिं एटमी मायो आहे, मालिक्यूली मायो आहे, फार्मूला मायो आहे, उन एटमी माए खे, मालिक्यूली माए खे या फार्मूला माए खे जेकॾहिं असां ग्रामनि में ज़ाहिर करायूं त उहो उन शइ जे मोलनि जो तइदाद थींदो असां वटि। जहिड़े नमूने सां असां पोयनि टॉपिक्स में मोलर मायो पढ़ी आयासीं त मोलर मायो बि असां इन शइ खे चयोसीं त कंहिं बि शइ जे मालिक्यूली माए खे AMU जे बजाय जेकॾहिं असां ग्रामनि में लिखूं त इहो उन शइ जो मोलर मायो आहे। मोलर मायो यानी कंहिं बि शइ खे ग्रामनि में ज़ाहिर करणु। त मोल छा थियो असां वटि त कंहिं बि शइ जो एटमी मायो हुजे, चाहे उन शइ जो मालिक्यूली मायो हुजे या उन शइ जो फार्मूला मायो हुजे, त उन जो जेको मायो आहे जॾहिं उन्हनि खे ग्रामनि में ज़ाहिर कयो वेंदो त उहो मोल चवराईंदो। एटमी मायो एटमनि जो थींदो आहे, मालिक्यूली मायो मालिक्यूलनि जो थींदो आहे ऐं फार्मूला मायो असां वटि मुरक्किबनि यानी कंपाउंड्स जो थींदो आहे। मिसाल जेकॾहिं वठूं असां कार्बन, कार्बन जो एटमी मायो असां वटि 12 जी माना ग्राम लिखंदासीं त हाणे 12 ग्राम इहो छा थी वियो? इहो थी वियो कार्बन जो 1 मोल। अहिड़े नमूने सां जेकॾहिं पाणी खणूं असां त पाणी जो फार्मूलो थींदो H2O ऐं पाणी जो मालिक्यूली मायो थींदो 18 ग्राम। हाणे इहो छा थी वेंदो असां वटि? 1 मोल। अहिड़े नमूने सां जेकॾहिं असां लूणु खणूं सोडियम क्लोराइड त इन जो मायो थींदो असां वटि 58.5 ग्राम। इहो थी वेंदो असां वटि छा? 1 मोल। मतलब चवण जो त जंहिं बि शइ जो एटमी मायो हुजे, मालिक्यूली मायो हुजे या फार्मूला मायो हुजे, उन खे ग्रामनि में ज़ाहिर करण वारी शइ खे सॾींदासीं असां 1 मोल। जंहिंजो जेतिरो मायो आहे, एटम आहे उन जो एटमी मायो आहे, मालिक्यूल आहे उन जो मालिक्यूली मायो आहे, मुरक्किब आहे उन जो फार्मूला मायो आहे, उहो उन जो 1 मोल चवराईंदो, उन जो जेतिरो बि मास आहे असां वटि। हाणे हिते कार्बन रखियो आहे, कार्बन असां वटि एलिमेंट आहे, अंसर आहे, इन करे इन जो असां एटमी मायो 12 रखंदा आहियूं। पाणी आहे, पाणी असां वटि मालिक्यूल आहे, इन जो मायो असां वटि 18 ग्राम आहे, इहो इन जो मालिक्यूली मायो आहे। लूण यानी सोडियम क्लोराइड आहे, सोडियम क्लोराइड मुरक्किब आहे, कंपाउंड आहे असां वटि, इन जो मास असां वटि 58.5 ग्राम, इहो इन जो फार्मूला मायो आहे। यानी ग्रामनि में ज़ाहिर कयोसीं त इहो इन्हनि शयुनि जो 1 मोल थी वियो असां वटि। त यानी इहे 2-3 मिसाल हुया असां वटि मोल जे मुतलिक़। हाणे मोल खे लहण जे लाइ फार्मूला इस्तेमाल कंदासीं असां। फार्मूला मोल खे लहण जो कहिड़ो आहे? मोल खे लहण जो फार्मूलो आहे असां वटि मिलियल मायो। इन खे असां वंड कराईंदासीं मोलर माए सां। यानी मोल लहण जो फार्मूलो असां वटि मिलियल मायो।
यानी मोल इज इक्वल टू गिवन मास, यानी जेको मिलियल मायो आ उन के डिवाइड कराइंदासीं कंहिंसां असां मोलर मास सां, त इहो छा निकिरींदो असां वटि मोल निकिरींदो। त मोलन जो केतिरो तइदाद आहे, मिलियल मायो कंहिं शइ जो मायो ॾींदो, मोलर मायो पोयां सालण तरीक़ो सिखी आया आहियूं त कंहिं शइ जो मोलर मायो कहिड़े नमूने सां असां कैलकुलेट करे सघूं था। ॿियो त मोल जो को बि एको यानी यूनिट न आहे, छाकाणि त मोल जो एको इन वजह जे करे न आहे असां वटि, छाकाणि त मोल जेको आहे ॿिनि शयुनि जी निस्बत आहे, यानी मिलियल मायो ऐं मोलर माए जी निस्बत आहे। मिलियल मायो बि असां वटि ग्रामनि में हूंदो ऐं मोलर मायो बि असां वटि ग्रामनि में हूंदो, यानी ॿिन्ही जो जेके मास जा जेके यूनिट यानी एका आहिनि, मिलियल माए जो बि ग्राम मोलर माए जो बि ग्राम, जॾहिं डिवाइड कराईंदासीं त ग्राम ग्राम में कैंसिल थी वेंदो, बाक़ी सिर्फ़ असां वटि वञी करे वैल्यू बचंदो। इन करे मोल जो को बि एको यानी यूनिट न थींदो आहे असां वटि। इहो हुयो टॉपिक असां वटि अॼोको अबाउट द मोल। उमेद पियो कयां तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। थैंक यू वेरी मच।